बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जे नाले सां जेको वॾो मेहरबान ऐं रहम कंदड़ आहे। लम यकुनिल लज़ीना कफ़रू मिन अहलिल किताबि वल मुश्रिकीन मुनफ़क्कीन हत्ता तअतियहुमुल बय्यिना रसूलुम मिनल्लाहि यत्लू सुहुफ़न मुतहहरा फ़ीहा कुतुबुन क़य्यिमह। अहले किताब ऐं मुशरिकनि मां जेकी काफ़र हुआ मुड़ण वारा न हुआ जेसी ताईं वटनि चिट्टो सबूत न अचे। अल्लाह वटां हिकु रसूल जेको पाक सहीफ़ा पढ़ी ॿुधाए जिन में बिल्कुलु सिधियूं ॻाल्हियूं लिखियल हुजनि। वमा तफ़र्रक़ल लज़ीना ऊतुल किताब इल्ला मिन बअदि मा जाअतहुमुल बय्यिनह वमा उमिरू इल्ला लियअब्दुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन हुनफ़ाअ व युक़ीमुस्सलात व यु'तुज़्ज़कात व ज़ालिक दीनुल क़य्यिमह। अॻे जिन माण्हुनि खे किताब ॾिनो वियो हो उन्हनि में ॾफेड़ पैदा न थियो पर हिन खां पोइ जो वटन पधरो बयान अची चुको हो ऐं उन्हनि खे त इहो ई हुकुम ॾिनो वियो हो त अल्लाह जी बानप कनि पंहिंजे दीन खे ख़ासि उन्हीअ लाइ ई करे ॿिया सभु दर छॾे ऐं निमाज़ क़ाइम कनि ऐं ज़कात ॾियनि। इहो ई आहे निहायत सही ऐं सौ सिधो दीन। الذين كفروا من أهل الكتاب والمشركين في نار جهنم خالدين فيها أولئك هم شر البرية। अहले किताब ऐं मुशरिकनि मां जिन माण्हुनि कुफ़ुर कयो आहे उहे पक ई पक जहन्नुम जी बाहि में पवंदा ऐं सदाईं उन में रहंदा। इहे माण्हू बुछड़े में बुछड़ी मखलूक आहिनि। इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति उलाइक हुम खैरुल बरिय्या। जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया उहे बेशक भले में भली मखलूक आहिनि। जज़ाउहुम इन्द रब्बिहिम जन्नात عدن تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا رضي الله عنهم ورضوا عنه ذلك لمن خشي ربه। संदन अजूरो संदन रब वटि सदाई रहण वारियूं जन्नतूं आहिनि जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं ऐं हू उन्हनि में सदाई रहंदा। अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। इहो सभु कुझु आहे उन्हीअ शख़्स लाइ जेको पंहिंजे रब खां ड्रिनो हुजे।